यूं सादा माण्हू देहात जा पाण लोगी ऐं कनीस में घुमण वारा पाण मोहब्बतन जी सरजमीन वारा ॾिसी तुंहिंजा पेंट शर्ट कोन पिघले दिल पंहिंजी वत पंहिंजूं आदतूं साॻियूं पंहिंजो उथण वेहण साॻियो तूं सुहिणी शहज़ादी इस्लामाबाद जी तूं जॾहिं ॻाल्हाई त कोठ जी रौनक महफ़िल जी जॾहिं गुज़री हुन हसीनान जे टोले सां करे कतल छॾी निगाहनि जे नज़रनि सां पाण जेके लफ़्ज़ पढ़िया आहिनि ॾिसी तुंहिंजे हुस्न जी झलक जेको पढ़ियोसीं उहो विसरियो वञे पाण खां झटपल पाण सोचंदा रहूं त ख़ुदा जी ख़लक़ियल शइ केॾी न अजीब आहे त दिलकश नज़ारे जहिड़ी पाण फिदा थी तुंहिंजे हुस्न ते समझी किताब तोखे वेठा पढ़ंदा रहूं तूं किताब जे हुन आख़िरी चैप्टर वांगुरु आहीं जंहिंजी का इब्तिदा या पुॼाणी कोन्हे पाण मंज़िल जा मुसाफ़िर थकियल आहियूं वॾे अरसे खां पाण प्यासा तुंहिंजे नैणनि जा पंहिंजी मंज़िल जुदा पंहिंजी ज़ात जुदा पंहिंजी रहणी कहणी जुदा पाण रस्मन ऐं रवाजन जा मारियल थोड़ो गौर सां पाण रस्मन ऐं रवाजन जा मारियल पर दिल खे काथे क़बूल आहिनि रस्मन ऐं रवाजन जा फ़ैसिला दिल त मोहब्बतन जे कबीले जो हिकु अज़ीम फर्द आहे ॾिसूं जाते मोहब्बत थी खाक पाऊं हुते ॾिसूं जाते मोहब्बत थी खाक पाऊं हुते पाण ठहियल आहियूं साॻी मटी जा पर तूं पैदा थियल पहाड़नि जी चोटियुनि ते ऐं पाण पलियल पुराणी समियल झूपड़ीअ जा पर पंहिंजा इरादा तुंहिंजे पहाड़ी जे चोटियुनि खां बि ऊंचा ऐं बुलंद आहिनि पाण बुलंद थी उभरंदासीं थी चट्टान तुंहिंजे पहाड़ी जे चोटियुनि खे टोड़ींदासीं उभरी सिज वांगुरु रोशन कंदासीं समाज खे करे इरादो दिल लॻीअ जो तोसां मोहब्बतन जे मैदान में मिलबो कंहिं बाग में मिलबो या कंहिं दरिया जे किनारे ते मिलबो वरी उन टुटल कहाणी खे ॿीहर जोड़बो हिन वक्त जी तेज रफ्तार में तूं मूंखां परे आ कई मील पर हसरत इहा आ हिन तेज वक्त जी रफ्तार जी पुॼाणी थींदी पाण मिलंदासीं कंहिं बाग में या वरी कंहिं दरिया जे किनारे ते टोड़े रस्म रवाज दुनिया जा थी आज़ाद परिंदा जंहिंजी न ज़ात हुजे न पात हुजे जाते सिक जो दाणो मिले छॾे पंहिंजो वतन अची वेहंदो आहे थी उहे परिंदा मिलंदासीं कंहिं बाग में या वरी कंहिं दरिया जे किनारे ते वॾी महिरबानी तव्हांजी भरपूर तारीफ़ में हाणे एंट्री कराईंदासीं असांजे एक्स चेयरमैन साईं हयात साहब जी त तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त साईं जन जे लाइ फुल आजा कयो तव्हांजे भरपूर तारीफ़ में ऑनरेबल एक्स चेयरमैन साईं हयात छोली दिसी सिंधी बोलिया दी लबड़न ते लोली दिसी साईं खे एक दफ़ो वरी वेलकम चऊं साथ तुंहिंजो सुख ऐं सुराण मुंहिंजो जीवन त बस ॾुखनि जी खाण
ओ पखियन जे राग जेड़ी छोकरी, ओ पखियन जे राग जेड़ी छोकरी, तुझे टेकन ते चरियो ही मेहराणा। हुन जे चेहरे के चुमी अखड़ियन चयो, हुन जे चेहरे के चुमी अखड़ियन चयो, थी वही पूरी इबादत हाणा। थी वणी तू सिंध जे नारे जियां, थी वणी तू सिंध जे नारे जियां, रू तुझे में भिटाई पाण। हाणे मां दावत ॾियणु चाहियां थो साईं रियान खे त हू अचनि ऐं तव्हांखे शाइरी ॿुधाईंदा। सभी नालन मौजूदन के बहुत सीनियर्स ऐं खुसूस जूनियर्स ऐं करंट कैबिनेट मुझे तरफा अस्सलाम वालेकुम या अली सलाम मदद। चुप लगा बैठा हो शो भला। वालेकुम सलाम। लास्ट टाइम मां सॉन्ग जो सिंध मुर्के पई साईं जीएस बाबरपली ऐं साईं नजम भरी फरमाइश कई जो साईं इन जूं लाइन कुझु ॿुधायो त पहिरीं उहे पेश कंदासीं, उन खां बाद में कुझु हिकु ॿ सॉन्ग आहे। हा त ईअं अॻियां कीअं थो बीहे जिया जियारन मथा जान सारन मथा, मंजिले इश्क जे चंद्र तारन मथा। जिया जियारन मथा जान सारन मथा, मंजिले इश्क जे चंद्र तारन मथा। काकी जी काकी जी है कंधिय जे किनारन मथा, दुश्मने सिंध के बासुर के पई, सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई। सब गॾिजी अगर सिंधी आयो त पोइ मूंखे चवरायो। सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई। तुंहिंजे हीर ऐं मौत जी शोली ॾिसी, सिंधी ॿोलीअ जी लबड़नि ते लोली ॾिसी, गर्दिशे गर्दिशे वक्त जी पिरोली ॾिसी, सरज़मीने वतन प्यार परखे पई। सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई। सब गॾिजी हथ मथे करे। सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई, सिंध मुर्गे पई। यूनिवर्सिटी में ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनी जो महबूब हूंदो, लेकिन पंहिंजे महबूब खे माना पंहिंजी जेको आहे न इज़हार करण जे लाइ कंहिंखे यूनिवर्सिटीअ जो वक़्तु ई गुज़रियो, कंहिंखे 9 सेमेस्टर लॻी आहे, कंहिंखे 8 खां मथे, कंहिंखे 10, लेकिन इज़हार न करे सघे त उहे जॾहिं बि महबूब जे अॻियां वेंदा आहिनि त वञी करे मोटी इन करे ईंदा आहिनि ऐं अल्फाज़ इहे चवंदा आहिनि त हिन दिलि जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं, 3-4 ही तनाहिन आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिलि जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं, 3-4 ही तनाहिन आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिलि जूं छा ॿुधायां, सतमाए सूर सस्तियूं कावड़ मलाल मूंसां, सतमाए सूर सस्तियूं कावड़ मलाल मूंसां। दोहराई चौथो दिलबर, दोहराई चौथो दिलबर, से बार बार ॻाल्हियूं, 3-4 ही तनाहिन आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिलि जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं, 3-4 ही तनाहिन आहिनि हज़ार ॻाल्हियूं।
तो जेके मूसा कयूं चांदो की मेरी सब याद मूंखे आहिनि सब याद मूंखे आहिनि से बार बार ॻाल्हियूं चारी ही आहिनि हज़ार ॻाल्हियूं न दिल जूं छा ॿुधायां दिल जी ॻाल्हि जे ॿुधाइण लाइ हुनखे ज़ाहिर सी ॻाल्हि टाइम खपे शाम खपे त महबूब खे चए थो आशिक़ शाम जो ही पहर शाम जो ही पहर नाव सां शाम जो ही पहर नाव सां कुछ कई था कयो ये तगालियूं कयो शाम जो ही पहर नाव सां कयो शाम जो ही पहर मेहरबान तुझी अखड़नि में शाहिर किल मेहरबान तुझी अखड़नि में शाहिर किल डंबरीदा रहो कोई भी प्यारा लगो डंबरीदा रहो कोई भी प्यारा लगो शाम जो ही पहर जिंदगी रुन सजी मां हुजायल पखी जिंदगी रुन सजी मां हुजायल पखी ठंड पानी किथे काली शाम दसो शाम जो ही पहर नाव सां कयो वास्ता केॾा बि ॾे महबूब खे पर मुड़ंदो न आहे चए थो वास्ता तोखे रब जा ॾिना वास्ता तोखे अल्लाह जा ॾिना माण्हू छॾे न वञ सोहणा लॻे न वञ पोइ असां बि चवंदासीं छॾे वियो कहिड़ो फ़र्क़ु पियो मोला अलाह छॾे वियो कहिड़ो फ़र्क़ु पियो फर्क पिया था कि इस्लामाबाद में था यूनिवर्सिटी में था पढ़ो शादी पवई हज गॾजी रही शादी पवई हज गॾजी रही पाड़ो छॾे न वञ सोहणा लॻे न वञ छॾे वियो कहिड़ो फ़र्क़ु पियो मोला हलाए थो अलाह मोला हलाए थो लार काणे में भी असां प्यार कयोसीं ऐं सखर में भी असां यार कयोसीं लार काणे में भी असां प्यार कयोसीं साईं ऐं सखर में भी असां यार कयोसीं मूंखे नमल जी छोकिरी मारे छॾियो मूंखे नमल जी छोकिरी मारे छॾियो मूंखे नमल जी छोकिरी मारे छॾियो हिकु त कंहिं सदिन न लाइजे त पोइ निभाइजे जे निभाइजे त दिलि चवां मां त मिंथ थो करे छॾियां हा तो करे छॾियां खणी नज़र जा तीर खणी नज़र जा तीर मोह फेरे था हलो वरी कुल्हनि ते वार कारा केरे था हलो वरी कुल्हनि ते वार कारा केरे था हलो हो असां अॻे ही शहीद सफ़ा साड़े न रखो हो असां अॻे ही शहीद सफ़ा साड़े न रखो होरियां होरियां मानो दीद सफ़ा साड़े न रखो हो बड़ा लजपाल अली जो लगियां ने भा जान दे जिंदे कुलो तू सड़ने वर्षा दे राजान दे वो बड़ा लजपाल अली दुल्हनिया
निभा जान दे वो जिंद कोलो तू सड़ में वो अरिशां दे राज जान दे वो बड़ा लजपाल अली सोना मेरा मौला अली नवाबा दा नवाब अली अपने दे नौकरानू कलंदर बड़ा जान दे वो बड़ा लजपाल अली नाराए हैदरी सिंधुर के परी सिंधु के परी अचानक माटी ना शुरू करे पता नहीं क्यों वो इधर साथ में क्यों लगा मुझे भी सिसी पूछते कर दोस्तन के गुजारिश है त जेके मथे वेठा आहिनि बराए महिरबानी हेठि अची विया आहिनि जगह तमाम घणी आहे महिरबानी करे साईं गुजारिश आहे मुझो मजहब धार हिन दुनिया जे दस्तूर खां उस्ताद अंदर सांढियो सूंह भरियो संसार जंहिंजो नालो प्यार तंहिंजी पूॼा पई कबी हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि एक्स चेयरमैन साईं अयाज़ कलोड़ो साहिब खे त हू स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे लफ़्ज़नि सां कुछ पेश कन साईं एक्सीलेंसी अवांजी भरपूर ताड़ियुनि में जे लतीफ सरकार जी मिठड़ी बोली अज अवां जो ही जोश ऐं जज्बो ॾिसी हिक ॻाल्हि त सम्झ में अचे थी त भिटाईअ जी भूमि में अञा जवान रहनि था जूह में अञा महिराण वाख हणे थी अञा सिंध सूर्य जणे थी सभ खां पहिरियां मां थोराइतो आहियां सॼी कैबिनेट जो जंहिं असांखे इन लाइक़ सम्झो ऐं पंहिंजे प्रोग्राम में वेलकम पार्टी में अचण जी दावत ॾिनी ऐं मां पंहिंजे तरफ़ां सभिनी आयल दोस्तनि पुराणनि थोरे नवनि खे वेलकम थो कयां त नमल में आया आहियो तव्हांजी ज़िंदगीअ जा इहे 4 साल 5 साल अवांजी ज़िंदगीअ जा इहे जोबन जवानीअ जा साल इहे अवां जे लाइ यादगार हुजनि ऐं तव्हां हिते अहिड़ो वक़्तु गुज़ारियो जो अवां जी ईंदड़ जेका पोइ हयाती आहे उन में इहे ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में हमेशह रहंदियूं ऐं तव्हां हितां मिसाल थी निकिरो हिते जेके बि दोस्त आया आहिनि तालीम पहिरीं प्रायोरिटी आहे उन खां बाद में अवां जंहिं मक़सद सां आया हो हिते आया हो हिकिड़ो सिंधियत जो मक़सद खणी इस्लामाबाद में असां सभु गॾु थिया आहियूं सिंध धरतीअ खे सां निभाउ करणो आहे सिंध धरतीअ सां निभाइणो आहे सिंध धरतीअ खे अॻिते वठी हलणो आहे ऐं चवंदा आहिनि त सिंधड़ीअ जो सौगंध मरंदासीं पर मुरकंदे त असां पंहिंजी सिंध धरतीअ खे असां हितां निकिरूं त अहिड़ा आदर्श इंसान थी निकिरूं मौक़िफ़ थी निकिरूं ऐं ब्यूरोक्रेट्स थी निकिरूं सियासतदान थी निकिरो त जीअं सिंध जी ख़िदमत कजे मां ॿियो तव्हांजो वधीक टाइम कोन वठंदुसि बसि इन ई असां चवंदुसि त लिखणु ज़िंदगी आहे ज़िंदगी कीअं छॾिजे पढ़णु बंदगी आहे बंदगी कीअं छॾिजे ॾुखे खां ॾुखियो आहे इश्क अखरनि जो रखी दोस्ती पोइ दोस्ती कीअं छॾिजे लैला सां कयो प्यार मजनू त छा थियो अखरनि सां करणु चाहो वॾो मुश्किल आहे मूसा ज़िंदा में मुर्दनि में वधाई साह मूसा छा थियो ज़िंदा में विझणु साह अखरनि में विझणु साह वॾो मुश्किल आहे दोस्तो हिते पहिरियों तालीम ई असांजो उहो हथियार आहे जंहिंसां असां दुनिया खे तब्दील था करे सघूं ऐं आख़िर में मां हिन शहर सां पंहिंजी जॻह वठंदुसि त बेमौत मुआतो लय कुठा इंसान हज़ारे मान रुगो हिन दुनिया में ए देश हुया नादान हज़ारे मान रुगो जे राह जल कंहिं वरती आहे हिन भूमि कई बि भरती आहे ही धरती तोखे परती आहे महिमान हज़ारे मान रुगो अख सारी रात न झपकी आहे शबनम शबनम टपकी आहे जे बाख घुरे थी बुख त ज़ंदान हज़ारे मान रुगो तूं चओ न कुछां तूं चओ न लुछां पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां
तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रगो जीअं लतीफ़ मौजूद वॾी महिरबानी साईं अयाज़ करोड़ साहब। असां इन प्रोग्राम में साईं मुमताज़ चनड़ खे अचण ते भलीकार चऊं था। सोन बाजार मां गिन्ही वठबो आ, सोन बाजार मां गिन्ही वठबो आ, फैज़ रहबर खां पिनी वठबो आ। जो बि समझो त अव्हां हक़ आ, हक़ मुड़सीअ सां छिनी वठबो आ। हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि मुंहिंजे डिपार्टमेंट जा मोस्ट सीनियर जेके तमाम जल्द असां खां हूंदासीं त गॾु पर तमाम विछड़ी वेंदा। साईं आदिल भुट्टो साहब BS पाकिस्तान स्टडीज़ लास्ट 8 सेमेस्टर जेके मुंहिंजा डिपार्टमेंटल सीनियर पिण आहिनि। ऐं हाणे आऊं साईं जन खे गुज़ारिश कंदुसि त अची पोइट्री पेश कनि। साईं जन जे लाइ भरपूर ताड़ियूं। वॾी महिरबानी ख़ामोश हो वेठा आहियो। हाँ मुझे इंतजार हो थोरो खिलो तो सही। अच्छा ख़बर अथव खिलण जो न हिकिड़ो रीज़न हूंदो आहे। तव्हां जॾहिं यूनिवर्सिटी में वेंदा आहियो कंहिं छोकिरी सां गॾु त ज़रूरु खिलंदा आहियो। तव्हां जेको पासे में तव्हांजे वेठो आहे न तव्हां हुनखे छोकिरी सम्झो खिलो ठीकु आहे। हाणे माना जेको तव्हांजे भर में आहे उहा छोकिरी आहे ठीकु आहे। शक्ल बि ॾिसो साईं, जी साईं हे शक्ल त ॾिसो कीअं साईं शक्ल सूरत जेको आहे सो ॾिसी ॾिसी असां हिते पिनिजी रहिया आहियूं ठीकु आहे। साईं असां पाण नाकामाशी कयूं साईं हिते कहिड़ा वरी पग बदिरायूं सभिनी। साईं वॾी महिरबानी। मां सभ खां पहिरियां वॾो थोराइतो आहियां कैबिनेट जो जिन प्रोग्राम अरेंज करायो असांजे जूनियरनि खे गॾु कयो हिते। तो शाइरी आहे तव्हांजे नज़र मूंखे ख़बर आहे त कंहिं न कंहिंजी दिलि ज़रूरु टुटल हूंदी आहे हिते। यूनिवर्सिटी जो शागिर्द अहिड़ो को आहे न जंहिंजी दिलि टुटल न हुजे ठीकु आहे। उन्हनि जे लाइ तुंहिंजे यादनि खे तलाक ॾियां थो। तलाक ॾिनी हा वाह थोरो खिलो त सही हथ मथे करे चओ तलाक ॾिनी। तुंहिंजे यादनि खे तलाक ॾियां थो इहो ॾो मुंहिंजा मिठा अॼु मां कयां थो। हसरतनि खे छॾ मां हसरतनि खे छॾियो हाणे इद्दत में विहारे। इद्दत सम्झो था न हाणे पंहिंजी हसरतुनि खे इद्दत में विहारियो उहो अलाए कंहिंसां गॾु घुमे थी ठीकु आहे। छॾे ॾियो उन्हनि खे हसरतनि खे इद्दत में विहारियो। मरी इश्क वयो वञे कांधे मां थियां थो चङो थियो छुटी जान सूरनि मां सुकून सां पियो हाणे मां जियां थो। पुठियां तो शराब खे पीतम ज़मज़म समझी पुठियां तो शराब जे समझम ज़मज़म समझी शुक्र आहे अॼु सिगरेट बि मां कोन पियां थो। मज़ो आयो न आयो मज़ो न आयो साईं। हिकिड़ी बीबी थी वञे बिल्कुलु थी आज़माए वई दर्द पाए वई। आज़मायो कंहिंखे छोकिरी आहे आज़माए वई दर्द पाए वई हर नज़र खां बची मुंहिंजे वेझो अची चप चोरण लॻी हाल ओरण लॻी चयईं तोते आहियां फिदा। छोकिरी कंहिंखे प्रपोज़ कयो अॼु ताईं कयो आहे न इहा ॾिसो परे खां इहो हथ जे मथे खयो आहे लॻे थो इहो सफ़ा सटल आशिक़ आहे ठीकु आहे। चयईं तोते आहियां फिदा थी न मूंखां जुदा मूं बि हुनखे चयो प्यार तोसां कबो सिर तोते निभो पर न शादी कबी। चवंदी आहे न छोकिरी चवंदी आहे अब्बा नथो मञे हिते मां थो चवां छोरी खे त मां न कंदोमांइ शादी। सिर तोते निभो पर न शादी कबी प्यार जो होस की न कातिल थिबो ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी सोच में वई ॿुधी लॻे ईअं तो त आज़माए वई दर्द पाए वई। हाणे हिते छोकिरी जेको आहे सो आज़माए थी मूंखे। हाणे लास्ट में जेको आहे सो मां
अलविदाई शायरी चवंदुमि छो त तव्हांखे ख़बर आहे यूनिवर्सिटी जूं ॿ मौसम हूंदियूं आहिनि। हिकिड़ी मौसम उहा जेके असांजा जूनियर ईंदा आहिनि, ॿी मौसम उहा जेके असांजा ॿाहिरि हितां यूनिवर्सिटी मां पास आउट थी वेंदा आहिनि। त हे उन्हनि जे लाइ खणी भाकुरनि में भरियूं यादनि जूं करे दोस्तनि सां अलविदायूं, छॾे शहर जाना वञूं था ज़माना, अज़ल खां रहिया आहियूं अवां जा दीवाना, विसाण तो सम्झां गुनाह तोखे, विसारियूं भला कीअं अड़े शहर जाना। थैंक यू सो मच। थोरो ताड़ियुनि सां जेको आहे सो ताड़ियूं त वॼायो, लॻे थो तव्हांखे मज़ो कोन थो अचे। माना तव्हांखे खिलाइण जे लाइ मूंखे लॻे थो साईं अबू बकर खे घुराइणो पवंदो। ठीकु आहे, उहो वरी अहिड़ो आहे जो पोइ तव्हां पंहिंजो पाण खे संभालिजो। साईं अबू बकर, साईं भला थोरो छोकिरनि सां थी वञे। हा साईं, छोकिरा सफ़ा ख़ामोश वेठा आहिनि। हक़ मौजूद संगत जीएसएन सिंधी ॿोली असांजी। मां काफ़ी टाइम खां हिते तक़रीबन 1 कलाक थी वियो आहे बीठो आहियां, पर को बि ऑडियंस मुंहिंजा ईअं कान थो लॻे त तव्हां हिन प्रोग्राम में इंगेज आहियो। राति यादि ताज़ो ताज़ो तव्हां सां छोकिरी ब्रेकअप कयो आहे, हितां खां लाइन शुरू थिए थी वेंदे होसी ताईं। ठीकु आहे, कंहिंजे मुंहं ते न उहा मुर्क आहे न को उहो तव्हां दाद ॾियो था जेको परफॉर्म करे थो। साईं वारा हणी हणी शाइरियूं वीचारो लिखी आयो आहे, राता गुंडो बासो साईं 3 ॾींहंनि खां शाइरियूं यादि कयूं आहिनि त हिकिड़े बि ताड़ी कान वॼाई। मां ॾिठो साईं वीचारो अॻों काढ़ो पियो पीए ते हर सही नमूने आवाज़ निकिरे ॿुध, पोइ बि तव्हांजे मुंहं ते न मुर्क आहे न ई का जेको दाद ॾियो था। इन जी भला वजह छा आहे, मूंखे हिकिड़ी वजह त ॿुधाइजो। सी न है असल में छोकरन देगियूं कान ॾिठियूं आहिनि, अलाए वो मानी जो बंदोबस्त आहे अलाए न। मानी जो बंदोबस्त बिल्कुलु आहे बाबा, तव्हांजे लाइ असां रखियो आहे जेको बिरयानी जा पैकेट पैक कराया अथऊं। छोकिरा जन पिया वो प्लेटनि में छोकिरा विढ़नि था, इन करे बॉक्स ॾींदासीं सेपरेट करे। बॉक्स जी पैकिंग थियल पई आहे, तव्हां सभिनीनि खे मानी बि मिलंदी। हाणे वैसे त इन मतलब खिलाइण ऐं मज़ाक करण जो मूड कान हुयो, पर मां तव्हांजी हालत ॾिसी ऐं ख़ासि करे कैबिनेट वारनि खे ॾिसो त ॼण कैबिनेट वारा ईअं महसूस कनि पिया त प्रोग्राम थिए ई कान पियो ॼण। साईं इहा ॻाल्हि आहे की न आहे? साईं वारा बि ॾिसनि पिया त यार अलाए कॾहिं खिलंदा, अलाए दाद ॾींदा, अलाए न ॾींदा, छोकिरा ईअं वेठा आहिनि ॼण आहिनि ई कान जेको आहे। हाणे इन जी वजह को हिकु त ॿुधाए भला, मां वरी इहो मसइलनि जो हल बि ॿुधाईंदो आहियां ॾाढो सुठो। तव्हांजे चुप हुजण जी वजह छा आहे? तव्हां मूं सीनियर घणा आहिनि हिते, हथ मथे कयो। इहे पक छोरियूं ताड़े आया अथव, हाणे इहे असांखे सेट करणी आहे, उन्हनि जे प्लान में अथव जेको आहे हिन छोकिरीअ खे कीअं सेट कयूं। ठीकु आहे, आख़िर में मां तव्हांखे ॿ मज़ा ॻाल्हियूं करे पंहिंजी जॻह वठंदुसि। ॻोठ जे माहौलनि मां सभु छोकिरा वाक़ुफ़ हूंदा, ॻोठ जे माहौल मां सभु छोकिरा वाक़ुफ़ आहियो न आहियो? पलाल जी बिंड खे केतिरा ॼणा ॼाणींदा आहिनि त पलाल जी बिंड छा थींदी आहे? अच्छा लगे तो हिन पलाल जे बिंडे पोयों कुझु कयो आहे माजरत बाबा। हाँ साईं, हल उहो जेको वणे कजांइ जेको आहे। अच्छा, पलाल जी बिंड ते मूंखे हिकिड़े ॻोठ वारे ग़रीब माण्हू जी ॻाल्हि यादि आई। उहो सोचियो त तव्हांखे ॿुधायां, तॾहिं उहो कुझु खिलो त ख़बर पए बाबा प्रोग्राम हले पियो। वेलकम पार्टी आहे, सभु वेठा ई आहिनि ॼण कंहिंजो टीजो खाइण आया आहियो। अच्छा, पलाल जी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो ॻोठ जो सादो हमरा हुयो। सुबुह सवेर असांखे ख़बर आहे ॻोठ जे माहौल में तक़रीबन माण्हू वाक़ुफ़ हूंदा त सवेर बिंडूं ॿधी करे पंहिंजे गॾे गाॾियुनि ते निकिरंदा आहिनि। नोंदरे में आतिफ खे ख़बर हूंदो त काथे लाइन लॻंदी आहे, अॻ में इहो बि बिंड खपाए गुज़ारो कंदो हो। हींअर हिते जेको आहे बिंडा जाम खपाए इस्लामाबाद में रहंदो आहे। आतिफ खे इहा ख़बर आहे त नोंदरे में बिंडनि जी जॻह किथे लॻंदी आहे, पोइ उते सभु पंहिंजूं लाइन सां बीहंदा आहिनि। पोइ जेके ख़रीदार ईंदा आहिनि पंहिंजूं बिंडूं ख़रीद करे हलिया वेंदा आहिनि। शहर में माण्हुनि खे ज़मीनूं पंहिंजूं घटि हूंदियूं आहिनि त ॻोठ वारा उहे वरी पलाल वग़ैरह खपाईंदा आहिनि। पोइ हिकिड़े ॾींहुं हुयो हिकिड़ो सादो माण्हू संजय जहिड़ो, हे संजय कुमार जेको वेठो आहे इन अहिड़ो ई हुयो बिल्कुलु। मोहनरा बि तो जहिड़ा ईंदा, फोटू ॾेखारियो न झटि खां पोइ। इहो ई आहे, जी जी तव्हां गॾु वियोसि न, गाॾो तव्हां पिया हलायो त उन हमरा जी बिंड कान थी खपे। घर वारा पोइ हिते आश्रम में विया त यार ही हमरा बिंड खपाए करे वापसीअ ते भाॼी वग़ैरह वठी ईंदो, असां पचाईंदासीं। हिन हमरा जी बिंड कान खपे। मोट त ड्रेस के नाल ईंदो आहे आतिफ डिग्री कॉलेज खां,
उते उन छा कयो बिंड खे ऊंधो करे घर पहुतो चए यार हाणे बिंड खपी न आहे घर वञा थो बसि खंड छाजे लाइ न ईअं ऊंधो करे हलियो थो वञा ठीकु आहे घर जॾहिं पहुतो त घर वारनि चयोसि यार इहो बिंड बि कान्हे ज़ाहिरी ॻाल्हि आहे खपाए आहे ऊंधो ॾियो हाल काथे आहे सब्जी भाॼी चयो अॼु बसि रेस कनाल खां हिसाब वठो हुनखे बिंड ॾेई आयो आहियां सो अहिड़ा संजय जहिड़ा माण्हू काफ़ी एग्ज़िस्ट कंदा त इन्हनि खां परे त कयो हिननि जी गाइडेंस कयो त बाबा बिंड जे करे का हिकिड़ी शइ तव्हां छोकिरी सां रिलेट कयूं था हिन शइ खे ठीकु आहे त छोकिरी जे करे तव्हांजे हथ में कान थी अचे त आख़िर में हुनखे ख़राबु माना करे हिकिड़ो जेकी चइजे न उछलायो न पंहिंजा तालुकात बहाल रखो ऐं पंहिंजो इमेज सुठो विहारो तव्हां पंहिंजो हिते सिंध खे रिप्रेज़ेंट करण आया आहियो क्लास में ख़बर पइजे हे असांजे साम्हूं भाऊ रोहित कुमार मिसाल वेठो अथव क्लास जी कहिड़ी बि छोकिरी खां पुछंदो त सिंधी कीअं हूंदा आहिनि उन्हनि वटि माना नोटबुक ठहियल आहिनि सिंधियुनि जी तारीफ़ ते जो 4 साल में भाऊ माना छोकिरियुनि जी बेहद ख़िदमत कई आहे उन खां पोइ साईं नवाज़ छोकिरियुनि जी ख़िदमत में बाक़ाइदे माना टॉप ते साईं जी रैंक आहे ऐं उन खां पोइ छोकिरियुनि जी हर नमूने सां ख़िदमत करण साईं अदनान उहो वरी हर साल जी ख़िदमत कंदो आहे दफ़ा पंहिंजे तालुकनि खे बहाल रखो ऐं आख़िर में ही जेको बुक आहे वैसे तव्हां सभु शागिर्द जेके बि आहियो कहिड़े बि डिपार्टमेंट खां तालुक रखो था तव्हां पंहिंजी हर फील्ड सां थोरो न थोरो उनजो टेस्ट डेवलप कयो ही साईं इब्राहिम खोकर जेको PhD स्कॉलर आहे करंटली मां पाण उन डिपार्टमेंट जो हिसो आहियां आख़िरी सेमेस्टर जो स्टूडेंट हे साईं बुक लिखियो आहे लिरिक्स ऑफ लव एंड सॉन्ग्स ऑफ सेपरेशन बेसिकली इन जी जेका डेडिकेशन आहे उहा साईं पंहिंजी महबूबा जे लाइ कई आहे तव्हां बि ही बुक खणी करे ऐं सस्ता शाइर थियो ही कयो जो ही बुक खणो ऐं पढ़ो ऐं उन खां पोइ लिटरी टेस्ट डेवलप कयो वरी जेकॾहिं अञा पैसा पूरा करणा अथव त पोइ महबूबा खे शेर लिखी करे मोकिलियो चयोसि ही शेर तुंहिंजे लाइ मां लिखियो आहे छो त ही बुक अञा एतिरो पॉपुलर न आहे न हुनखे लॻंदी छोरो वाक़ई शाइर बि थी वियो आहे एॾो पढ़े थो महिनत करे थो सो आख़िर में तव्हां सभिनीनि खे वरी बि इहा हथ ॿधी गुज़ारिश आहे त बाबा प्रोग्राम जेसि ताईं हले थो जेका बि परफॉर्मेंस ॾे उन्हनि सभिनीनि खे दाद ॾियो पंहिंजे चेहरे ते मुर्क रखो ऐं ताड़ियुनि सां बाक़ाइदे हर हिकु माण्हू खे ॿुधायो त बाबा असां प्रोग्राम में वेठा आहियूं वॾी महिरबानी वॾी महिरबानी साईं आदिल भुट्टो जी ऐं साईं अबू बकर जी ने थोरो माहौल खे गरम कयो ऐं छोकिरनि खे चुस्त कयो तोखे सजदो कयां थो त काफ़िर चवनि था तोखे सजदो कयां थो त काफ़िर चवनि था ही माण्हू ॾिसी थी त छा कुझु चवनि था ही मज़हब वरी हिननि खे ॿियो कुझु चवनि था ही मोहबत जा दुश्मन वरी ॿियो कुझु चवनि था तुंहिंजे दीदार जो आ मां पागल दीवानो तुंहिंजे दीदार जो आ मां पागल दीवानो ही माण्हू ॾिसनि था त मजनू चवनि था छा कयां तुंहिंजूं सोचूं वकोड़े चुकियूं आहिनि छा कयां तुंहिंजूं सोचूं वकोड़े चुकियूं आहिनि ही माण्हू मज़ारी मस्तानो चवनि था हाणे मां दावत ॾींदुसि साईं कुर्बान ज़रदारी खे त हू अचनि ऐं साईं सरमद जी शाइरी ॿुधाइनि बिल्कुलु साईं अबू बकर हल बि हिते ॿुधाए विया त अव्हांजी सुस्ती जा लास्ट टाइम जॾहिं हिते इहो ई साॻियो प्रोग्राम हुयो त मूंखे यादि हुयो त स्टूडेंट्स तमामु घणो इंजॉय कनि पिया ऐं कैबिनेट पिणु इंजॉय करे पई ऐं हींअर मूंखे लॻे थो त हिकिड़ो ई माण्हू इंजॉय करे रहियो आहे उहो आहे साईं सुल्तान चांडियो साहिबु तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे अच्छा साईं अबू बकर साहब मां बि थोरो हल ॿुधाईंदो हलां मूंखे लॻे थो त हिकिड़ी रिसर्च बि आई हुई मां थोरो पढ़ियो हुयो त सिंधी माण्हू सुस्त इन करे हूंदा आहिनि त मेंह जो खीरु घणो पीअंदा आहिनि त हींअर हुयूं छुटियूं मिटम जूं शायदि इलाहियुनि सां मुंहिंजो वास्तो पाए दोस्तनि सां जेके विया हुया स्टेटस बि लॻायो हो त शायदि इन करे ई सुस्त वेठा आहिनि त बराए महिरबानी थोरो इंजॉय कयो त ख़बर पए त ऑडियंस अॻियां वेठा आहिनि साईं सरमद उडाणो साईं जन पाण मुंहिंजा डिपार्टमेंटल सीनियर आहिनि
ऐं साईं जन जी बतौर शायर फर्स्ट शायरी आहे, उर्दू में आहे। उन्वान जेको शायरी जो आहे वो आहे, मेरे अल्फाज पढ़कर मुझे याद तो करते होंगे, मेरे अल्फाज पढ़कर मुझे याद तो करते होंगे, कभी चलते रास्तों पे तन्हा, कभी वीरान तंग गलियों में, कभी सुबह की उभरती किरणों में, कभी वीरान ढलती शामों में, मेरे अल्फाज पढ़कर मुझे याद तो करते होंगे, जब जब चांद 14वीं का निकलता होगा, जब जब चांद 14वीं का निकलता होगा जाना, तब अक्स तो मेरा ढूंढते होंगे, मेरे अल्फाज पढ़कर मुझे याद तो करते होंगे। मूंखे लगे तो तव्हांखे सम्झ में कुछ बि कोन थो अचे, अगरि हुजे हा न त वाह वाह ज़रूर चओ हा, का ताड़ी बाड़ी हणो बाबा, असांजा लाह निकिरी विया। तव्हां हिते बारातियूं थियूं आहिनि, ॾियारी करे करे अची बीठा, लॻे ई कोन थो को अॻियां कंहिंजे बीठा आहियूं। मेरे अल्फाज पढ़कर मुझे याद तो करते होंगे, कभी तारीख रातों में, कभी तारों की चमकती छाओं में, कभी पहाड़ की ठंडी हवाओं में, कभी टपकती बारिश की बूंदों में, मेरे अल्फाज पढ़कर मुझे याद तो करते होंगे, जब जब मुझे याद करते होंगे जाना, तब तुम्हारे दिल में एहसास तो उड़ते होंगे कि मैं सिर्फ तुम्हारा हूँ, मैं सिर्फ तुम्हारा हूँ। समझ में बायवारों को थली वाह वाह होइए। अच्छा, मां बि हिकु ॿ मिंट लाइ पंहिंजा वीचार वंडींदुसि, जीअं त ही पार्ट जूनियर्स जे लाइ रखियल आहे, ऐं साईं जन खे गुज़ारिश कंदुसि 2 मिंट मूंखे इजाज़त ॾिनी वञे। बेसिकली हिते जूनियर्स वेठा त आहिनि, ऐं जेके मां सुञाणा थो आहिनि तमामु घटि, पर उन्हनि लाइ बि हिकिड़ो मैसेज आहे। हिकिड़े मिसाल सां मूंखे ॿुधाईंदो हलां, जेकॾहिं हिकिड़ी ॿेड़ी दरिया में आहे, उन जे ॿुॾण जा के बि 2 तरीक़ा थी सघनि था, रीज़न 2 थी सघनि था सबब, या त उन ॿेड़ी में वज़न तमामु घणो हुजे, या त उन ॿेड़ी में को सुराख हुजे ऐं पाणी मथे अचे ऐं पोइ उहा ॿेड़ी ॿुॾी वञे। इन ई तरीक़े सां तव्हांखे हिते कई शक्लियूं मिलंदियूं मुख़्तलिफ़ सूरतनि में, पर अव्हांखे हौसलो न आहे हारणो। तव्हांजे ज़हन में कई ॻाल्हियूं ईंदियूं, बेशक तव्हां नवां हिते आयल आहियो, असां सां छा थियो हो एतिरो टाइम न आहे जो मां तव्हांखे ॿुधायां। बिल्कुलु इहो हर कंहिं सां हूंदो आहे, थींदो आहे, बिल्कुलु परदेस आहे, हिन में को बि शक न आहे, पर अव्हांखे जेको बि कुझु करिणो आहे, करिणो तव्हांखे आहे। हज़रत जिब्राइल को तव्हां ॾे वही कोन खणी ईंदो, 4 साल ईअं को हिकिड़ी राति में कोन गुज़रंदा, तव्हांखे हिते मचाइणो पवंदो। मूंखे यादि आहे हिते मुंहिंजा दोस्त वेठल आहिनि, फर्स्ट सेमेस्टर हुयो, सिंधियुनि खे जेको आहे मुंहिंजी बैच में घटि तरजीह ॾिनी पई वञे, मसला मसाइल बि कुझु थिया, पर वक़्त जे गुज़रण सां जॾहिं फाइनल जी रिज़ल्ट आई, उहा ई छोकिरी मूंखे पर्सनल मैसेज कंदी हुई ऐं हींअर बि, त ही मटीरियल मोकिलियो, ही शइ आहे की बि आहे, त इन शइ मां अव्हां अंदाज़ो हणी सघो था त अव्हांखे वैल्यू पाण क्रिएट करणी आहे। ठीकु आहे, त अव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे, जेके बि हिते जूनियर्स कंहिं बि डिपार्टमेंट कहिड़े बि डिपार्टमेंट में मौजूदु आहियो, त बराए महिरबानी सभिनी खे ख़बर पवे त हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे। साईं अदनान समय साहब जी, साईं जन इंग्लिश डिपार्टमेंट पिणु लास्ट सेमेस्टर में मौजूदु आहिनि। साईं अल्ताफ़ साईं सुञाणींदा हूंदा, साईं जे डिपार्टमेंट जा आहिनि, चौहान आहिनि पाण। साईं जन सां मां बीठो हुउसि कचहरी कंदे इन फ्रंट ऑफ लाइब्रेरी, त मूंखे पिणु सिंधी टोपी पातल हुई, 2nd सेमेस्टर जी ॻाल्हि आहे, त हिकिड़ी छोकिरी आई ऐं मूंखां माना साईं जन गॾु बीठा हुया। शायदि साईं जन जे A सेक्शन जी हुजी, B जी या C जी, उहो त मां हुन खां कोन पुछियो, सीनियर बि हुई ऐं एतिरो वक़्तु बि न हुयो ऐं एतिरो मूंखे कोन थियो त मां पुछां। त साईं जन हुन पुछा कयो छोकिरी, त साईं अल्ताफ़ खां, त ही पाण सिंधी आहे,
साईं चयो हा ऐं हुन मूंखां छोकिरी पाण पिणु पुछा कयो छोकिरी तमामु सुलझियल बि मूंखे लॻी तव्हां साईं अदनान भाई खे सुञाणो था उर्दू स्पीकिंग हुई ऐं पोइ मूं हुनखे ॿुधायो ऐं फर्स्ट सेमेस्टर खां ई साईं खे मां पिणु सुञाणा त इन मां जेको कंक्लूजन निकिरे थो त साईं जन पाण कुझु हुया ऐं आहिनि ऐं इंशाल्लाह रहंदा छाकाणि त कंहिं बि शइ खे जॾहिं यादि कबो आहे हुन में का न का ख़ूबी लाज़मी हूंदी आहे त हुन छोकिरी पुछा कयो साईं जे बारे में त साईं में बिल्कुलु ऐं असां सुञाणूं था ऐं तव्हां पाण सुञाणो था साईं जे लाइ तव्हांखे गुज़ारिश आहे त हिकिड़ी ज़ोरदार क्लैपिंग कई वञे हिन करंट कैबिनेट में साईं जिन जो तमामु बहितरीनु कमु रहियो आहे लाइब्रेरी हुजे उन खां अलावा स्टूडेंट्स अफेयर्स हुजनि ऐं ॿियो कुझु बि हुजे ऐं असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जूनियर्स ऐं उन्हनि जे तरफ़ां मां पाण साईं जन खां सॼी कैबिनेट चेयरमैन साहब साईं एक्स चेयरमैन त असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं ऐं इनशाला मौक़ो मिलियो त ईअं ई इनशाला पंहिंजी वर्त खे तव्हां पाण खे सुञाणियो पंहिंजी वर्त खे सुञाणियो अॻियां तव्हांजे बारे में छा था चवनि ॿ प्रोस्पेक्ट हूंदा आहिनि हिकिड़ो पॉज़िटिव ॿियो नेगेटिव सो उमेद आहे तव्हां सम्झी विया हूंदो वक़्तु तमामु घटि आहे किसा तमामु घणा आहिनि इन करे असां अॻे सेगमेंट लाइ हलंदासीं त वॾी महिरबानी हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं करंट कैबिनेट लाइ ऐं एक्सीलेंसी एक्स चेयरमैन साईं अयाज़ कलोड़ो साहब जेके बि जूनियर्स दोस्त आयल आहिनि उन्हनि खे वधीक त कुझु कोन थो चवां सिर्फ़ु हिकिड़ी लाइन अव्हांखे चवां थो वधीक मां सम्झी वेंदा बस एक कदम गलत उठाता रहा इस शौक में बस एक कदम गलत उठाता रहा इस शौक में मंजिल तमाम उम्र मुझे ढूंढती रही त हिन मां सम्झी वेंदा त अव्हांखे 4 सालनि में अॻियां छा करिणो सारे शहर वसाया पत्थर दर्द सां चिकना चूर हुयो पोइ बि हुन ते नारा मारिया मुड़ुस त को मंसूर हुयो हाणे मां दावत ॾींदुसि सिंधी संगत नमल जे जनरल सेक्रेटरी साईं बाबर अली पली खे त उहे अचनि ऐं जूनियर्स दोस्त खे मोटिवेट कनि साईं बाबर अली पली सजन जो मेहरबानियों आया अंगण अजीब नसीब भला ही अंगण चुमा या अजीब चुमा समूरी संगत खसूसन एक्स चेयरमैन साईं अयाज़ कलोड़ो इन समेत समूरन सीनियर्स ऐं जूनियर्स जी महिरबानियूं जेके असांजे मुख़्तसिर सॾ ते पहुता ऐं हिन सख़्त सर्दी में बि असां सां गॾु आहिनि तव्हां मां शुरूआती सेमेस्टर यानी फर्स्ट या सेकंड सेमेस्टर या थर्ड सेमेस्टर जा छोकिरा कहिड़ा आहिनि तहां लाई के शायर चयो आहे कि उर्दू शायर असांजी शायद कैफियतुन जो कंपैरिजन करे ही शायर चयो आहे त नए दीवानों को देखते हैं तो खुशी होती है हम भी ऐसे ही थे जब आए थे वीराने में शायद असां भी तहां वांगे ही उन्हें वक्त हुआसूं हथ खणण खां बिजना आसूं सो खैर मां मुख़्तसरन ही 2-4 लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि छो त टाइम खोड़ थी वियो आहे असां चाहियूं था त तव्हां लाइ डीजे नाइट जो भी इंतज़ाम कयूं ऐं तव्हां वधि खां वधि इंजॉय करे सघो इन खां वधीक ख़ुशाइंद ॻाल्हि इहा आहे जो मानी बि आहे सो असां उम्मीद कयूं था त तव्हांजो साथ आख़िर ताईं रहंदो असां सां सो हिन वक्त तहां जेके सिंध खां हिते पहुता आहियो नमन जे अंदर तहां यकीनन इंतहाई बहादुर माण्हू आहियो सिंध में हिन वक्त हिन मौसम में जॾहिं सुबुह सुबुह माग सिंध जी धरती ते मैदाननि ते पटनि ते थर जे रण कच्छ में किरे थी ऐं जॾहिं शाम जी धुंध पूरे मैदान खे पाण में वफोड़े वञे थी ऐं जॾहिं लहंदड़ सिज जी लाली खूबसूरत मंज़र जॾहिं तव्हां ञामशोरे जे अलमंज़र ते बीहो था उन वक़्तु जॾहिं हिजर ऐं वसन जूं यादगिरूं ऐं माज़ी जूं यादगिरूं तव्हांखे वराई विझनि थियूं ऐं उन्हनि सॼनि ख़ूबसूरतियुनि खे तव्हां छॾी करे हिन वक़्तु हिते आहियो यकीनन तव्हां ॿिन्ही घणा दिलेर आहियो ऐं तव्हां ॿिन्ही घणो बोल्ड स्टेप खयो आहे पर असांजी मंज़िल अञा बि अॻिते लखनि करोड़नि विखनि खां अॻिते उम्मीद कयां थो त तव्हां अञा अॻिते वेंदा अॻिते वधंदा
न सिर्फ सिंध ही मुल्क बल्कि ही दुनिया पूरी तरह जी है ऐं अवां खे पूरी दुनिया कंक्वेयर करणी आहे। बीइंग ए जीएस मां सम्झां थो त कुछ ॻाल्हियुनि ते जेकर वज़ाहत न बि कयां छो त उहे घणियूं डिस्कस थी चुकियूं आहिनि पर उन्हनि ते रोशनी विझण मां ज़रूरी सम्झां थो। गुज़िरियल कुछ ॾींहंनि दौरान सिंधी संगत नमन में केतिरा ई वाक़िया थिया, केतिरियूं स्पेकुलेशन्स तव्हां ॿुधियूं हूंदियूं, अॼु हीअं थी वियो, अॼु हीअं थी वियो, इन दौरान मैसेजिस वग़ैरह हलिया, खोड़ हलिया। मां मुख़्तसरन इन लाइ इहो चवंदुसि त इहो सिंधी संगत नमन जे मुतहरिक हुजण जी निशानी आहे। इहो तव्हांजी जनरल बॉडी जे मुतहरिक हुजण जी निशानी आहे त ही नयूं नयूं डेवलपमेंट्स थियनि थियूं, नया नया बहस मुबाहिसा थियनि था, नया एक ॿिए सां इख़्तिलाफ़ात थियनि था। इख़्तिलाफ़ात मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि शइ जे मुतहरिक हुजण या हलचलनि जो ई नालो आहे। जिथे का हलचल न हूंदी, को बि तहरुक न हूंदो, उते कहिड़े क़िस्म जा भला बहस मुबाहिसा थींदा या इख़्तिलाफ़ात थींदा। इन जो कंपेरिज़न तव्हां ही खणी वठी वठो छो त हींअर क्रिकेट जो सीज़न हले पियो। पाकिस्तान जी क्रिकेट बोर्ड पीसीबी खे खणे या उन जे चेयरमैन नए चेयरमैन जी अपॉइंटमेंट खे खणे तक़रीबन हर साल, हर ॿिए साल, हर 3 साल को न को तनाज़ुर जनम वठंदो आहे। जॾहिं त तव्हां कॾहिं ॿुधो आहे त फुटबॉल जे चेयरमैन, पाकिस्तान फुटबॉल बोर्ड जे चेयरमैन खे खणे कॾहिं को तनाज़ुर जनम वठंदो हुजे? मां न आहे ॿुधो। उन जो रीज़न इहो आहे जो क्रिकेट बोर्ड तमामु घणो मुतहरिक रहे थो, जॾहिं त फुटबॉल बोर्ड बिल्कुल भी मुतहरिक नथो रहे। सो इन किस्म जा इख्तिलाफ़ात तहरुक जी निशानी आहिनि। मां हाणे पंहिंजी जाइ वठंदुमि ऐं उम्मीद कयां थो तव्हां डीजे नाइट जेका अॻिते असां मुख़्तसरन तव्हां लाइ इंतज़ाम कयो आहे उन खे भरपूर इंजॉय कंदा। महिरबानी। मंजिले इश्क जे चंद्र तारन लगा जिए जियार मथा जान सारा मथा मंजिले इश्क जे चंद्र तारन मथा काक जी हर कधिया जे किनार मथा दुश्मन सिंध के पाही तुर के पई, सिंध तुर के पई, सिंध के पई, सिंध तुर के पई, सिंध मुर के पई। प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचण वारो आहे, पर इन खां पहिरियां हिकु शेर अर्ज़ु रखंदुसि साईं रोहित साहब जे लाइ। ज़ोह में शामिल है फकत नस नस में नहीं, रूह में शामिल है फकत नस नस में नहीं, वो एक शख्स जो मेरी दस्तरस में नहीं, हल यही है कि भूल जाऊं उसे, और एक यही बात है मेरे पास जो मेरे बस में नहीं। अब मैं गुजारिश करूंगा जयपाल सिंह को तो वो राइस पर तशरीफ लाएं, लेकिन गुजारिश ये है कि बिल्कुल आपने वक्त कम लेना है प्रिसाइजली, क्योंकि टाइम बहुत कम है। बड़ी मेहरबानी। बाकी आपसे गुजारिश है कि लास्ट में जो है हमें कुछ बताएं कि आप हमारे आगे बैठे थे, क्योंकि हमें लग रहा है आप इंजॉय नहीं कर रहे हैं। तो लास्ट में जो है ना तालियां वगैरह होनी चाहिए
भरपूर तालियां होनी चाहिए। एक चेहरे से उतरती है नकाबें कितनी, एक शख्स में कितने लोग मिल जाते हैं। इस बार वो मिलेगा तो उससे मैं पूछूंगा, तुम बदलते हो तो वक्त क्यों बदल जाता है। तो बस ये आखिरी शायरी है कि वो नकाब लगाकर खुद को इश्क से महफूज समझती रही, वो नकाब लगाकर खुद को इश्क से महफूज समझती रही। उसे इतना पता नहीं इस चेहरे से नहीं आंखों से शुरू होता है। हल्का इश्क से इंतकाब लड़ने की जिद ना कर, हल्का इश्क से इंतकाब लड़ने की जिद ना कर, हमें पता है तेरे वफा की डिग्री जाली है। बेहतरीन माण्हू सभु सुहिणा पखी सभु न आहिनि, कंहिंखे माण्हू मच अचे बूबार जो। हाणे मां दावत ॾियणु चाहियां थो सिंधी संगत अमल जे चेयरमैन साईं तसवर अब्बास सांगी खे त हू स्टेज ते अचनि ऐं तव्हां सां कुझु लफ़्ज़ ॻाल्हाइनि ऐं जूनियर्स खे मोटिवेट कनि त हू कीअं पंहिंजो यूनिवर्सिटी जे सफ़र में अॻिते वधी ऐं सिंध जो नालो रोशन करे सघनि था। साईं तसवर अब्बास सांगी। सिंधी संगत ॻाढ़ा गभरू सिंध जा तूं, ॻाढ़ा गभरू सिंध जा तूं, ई मुंहिंजो ख्वाब तूं ई ऐं जवाब सदिन जे सवाल। हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़। आऊं नया अल्लाह शागिर्दनि खे सिंधी संगत नमिल प्लेटफॉर्म तरफ़ां भली कार कयां थो त सिंधी संगत नमिल पंहिंजी टेन्यूर जे हर सेमेस्टर में नए आयल शागिर्दनि खे आजियाणो पेश कंदी आहे त जीअं हुननि खे इहा शइ महसूस थी सघे त बाबा हू हिते 12 किलोमीटर सफ़र करे लावारिस न बल्कि हिते हुननि जा वारिस मौजूद आहिनि। त सिंधी संगत नमिल पारां हर मुमकिन कोशिश कई वेंदी आहे पंहिंजाइप जो एहसास ॾियारण लाइ, भाइरीअ जो एहसास ॾियारण लाइ। छो जो हिते जेको बि नओं शागिर्द ईंदो आहे त उन जा हज़ारे ख्वाब हूंदा आहिनि, पोइ उन जे वालिदैन जा ख्वाब हूंदा आहिनि, धरतीअ जा ख्वाब हूंदा आहिनि। जॾहिं उहे हिते खणी ईंदा आहिनि त पोइ हर ॿोलीअ जो माण्हू जॾहिं हुन सां ॻाल्हाईंदो आहे त हू मुंझी पवंदा आहिनि। त उते सिंधी संगत नमिल पारां इहो कमु कयो वेंदो आहे त उनखे इन शइ जो अहसासु ॾियारायो वेंदो आहे त तूं घबराए न, तोसां गॾु तुंहिंजा शींहं ॿाहिरि गॾु आहिनि। भले मरगला जा केॾा बि वॾा पहाड़ आहिनि, भले तूं हिते छा बि थी पवे, कुझु बि थी वञे, हिननि पहाड़नि खे ॾिसी ड्रिज न तूं पंज सिंधी जेकॾहिं तूं ॾिठा त खिलंदो कर, मुस्कुराईंदो कर ऐं पंहिंजी छाती चोड़ी करे घुमंदो कर। नमिल में अॼु 600 खां प्लस सिंधी आहिनि ऐं जेके बि हिते सिंधी आहिनि ऐं भले तव्हां ॾिसो ॿिया बि कम्यूनिटी वारा माण्हू, पर जॾहिं तव्हां सिंधीअ खे ॾिसंदो त काटन जी ड्रेस, कंध ते अजरक टोपी ऐं ॿांह लोॾी हलंदो, जे परे खां ई लॻे त वाकई उहा लतीफ़ जी धरती जो वारिस अची पई। त सिंधी संगत नमिल हर पंहिंजी मुमकिन कोशिश कंदी आहे, पोइ स्टडी सर्कल हुजनि, पोइ राय जा मसला हुजनि, या उन खां पोइ जेके बि उन सां हिते मामला दरपेश अचनि था त हू काॾे वञे, त हू पंहिंजा वॾे भाउ खे, पंहिंजे वालिदैन खे ऐं पंहिंजे पेरेंट्स खे घुराए कान था सघनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो कमु इहो हूंदो आहे त हिते असांजी वारसी केरु थो करे, ऐं उन्हनि खे इहा ई ख़बर आहे त नमिल में असांजी वारसी सिंधी संगत नमिल करे थी। ऐं हू ओसि ताईं जॾहिं पहुचंदा, पोइ राति जा 2 हुजनि, राति जा 3 हुजनि, राति जो 1 हुजे, उन महिल सिंधी संगत नमिल जो कैबिनेट मेंबर छा, पर पूरे जेके बि सीनियर्स आहिनि सभु उन महिल पहुचंदा। असां पहिरियां
अॻियां बि लाइब्रेरी खोली थी जंहिंमें 175 बुक जेको आहे सो पेश कया वियासीं ऐं उहे बुक तक़रीबन जेके शागिर्द हुया उहे उन्हनि पढ़िया ऐं उन्हनि खां बाद में जेको आहे सो काफ़ी छोकिरा राब्ते में रहिया ऐं वठण खां हींअर बि हिते बुक लॻल आहिनि छो जो जेको बि शागिर्द हिते अचे थो त हमेशह पहिरीं जेकी प्रियोरिटी आहे उहा स्टडी आहे उन खां बाद में जेको आहे सो सभु एक्टिविटियूं आहिनि अकेडमिक हवाले सां बिल्कुलु बि पाण खे लो न आहे थियणो जेको आहे सो अकेडमिक हवाले में बि असांखे पाण खे स्ट्रॉन्ग रखिणो आहे पर सोशली असांखे ज़रूरु एक्टिव थियणो आहे जेकॾहिं असां सोशली एक्टिव थींदासीं त अॼु तव्हां ॾिसो था त जेकी वेलकम पार्टी आहे इन में हर डिपार्टमेंट जो माण्हू आहे ऐं जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी में टपंदो गेट 1 हुजे या गेट 2 हुजे या गेट 3 हुजे तव्हांखां परे खां ई लॻंदो त वाकई यार ही मुंहिंजो सिंधी भाउ थो अचे जेको आहे सो ऐं उन खां पोइ तव्हां बेझिझक जेको आहे उनखे पंहिंजो को बि कमु हुजे को बि मसाइल हुजे तव्हां उनखे चई सघो था सीनियर जो कमु इहो हूंदो आहे त हू तव्हांखे जाते बि तव्हां स्टडी में पोइ हिते पइजी वञो जीअं हाणे साईं कुर्बान ॻाल्हि कई त हीउ मुंहिंजो डिपार्टमेंटल सीनियर आहे ऐं हीउ मुंहिंजो डिपार्टमेंटल जूनियर आहे त जेके बि आहे डिपार्टमेंट वाइज़ जेको आहे तव्हां कनेक्टेड हूंदा पर जॾहिं तव्हां तंज़ीम जो हिसो थींदो त पोइ तव्हां हर डिपार्टमेंट में तव्हांजो वास्तो थी पवंदो ऐं तव्हांखे कंहिं बि मसइले में परेशान थियण जी का बि ज़रूरत कान्हे का जेके बि हिते तव्हां सां ज़ाती मसइला थियनि पिया कहिड़ा बि थींदा उन में हमेशह अॻु भरा असां रहिया आहियूं सिंधी संगत नमल वारा ऐं हमेशह रहंदा ॿियो जेके हिते शागिर्द पंहिंजा ख्वाब खणी आया आहिनि ऐं उन्हनि खे इहा ई ॻाल्हि कंदुसि त हिते हर डिफरेंट एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि तव्हां हिते आज़ादु आहियो ख़ुदि मुख़्तियार आहियो पर तव्हांखे हिकु शइ ज़हन में रखणी आहे ज़हन में तव्हांखे इहा शइ रखणी आहे त तव्हां हिते पाण अकेले इंडिविजुअली बेसिस ते रिप्रेज़ेंट कान कयो था तव्हां हिते पूरी सिंध खे रिप्रेज़ेंट कयो था थी सघे थो काफ़ी हिते अहिड़ा कम्यूनिटीज़ वारा माण्हू हुजनि जेके कॾहिं बि सिंधियुनि सां मिला ई न हुजनि ऐं हू तव्हांखे ॾिसी जज कनि त यार वाकई सिंधी अहिड़ा थींदा आहिनि त उन लाइ तव्हांखे अहिड़ो कुझु करिणो पवंदो पाण सां गॾोगॾु पंहिंजे वालिदैन जो ऐं पंहिंजी क़ौम जो बि नालो रोशन करिणो पवंदो छो जो तव्हांखे पोज़ीशन हासिल करणियूं तव्हांखे हर जेके बि डिफरेंट एक्टिविटियूं उन्हनि में हिसो वठिणो आहे जीअं सभिनी खे इन शइ जो अहसासु थिए त वाकई जेके सिंधी 1200 किलोमीटर सफ़र करे हिते इस्लामाबाद में आया आहिनि त उन्हनि खे जेको आहे सो इहो लॻे त वाकई हू पाण बि आया आहिनि ऐं पंहिंजी क़ौम जो नालो बि रोशन करणु आहे असांखे सिर्फ़ु सुम्हणो न आहे हासिलनि में असांखे सिर्फ़ु जेको आहे गाना न आहिनि ॿुधणा असांखे सिर्फ़ु इंजॉय न आहे करणो बल्कि असांजो पंहिंजे घरनि वारनि सां गॾोगॾु पंहिंजी सिंधी क़ौम जो बि नालो रोशन करणो ऐं सिंधी संगत नमिल जो बि नालो रोशन करणो असां वेठा आहियूं न असां तव्हां हर मुआद ते गॾु आहियूं साईं असांजो एक्स चेयरमैन साईं आयाज़ खे तक़रीबन 7 खां 8 साल थी विया पोइ बि असां सां गॾु वेठो आहे न असां बि पास आउट थींदासीं पोइ बि असां तव्हां सां गॾु हूंदासीं तव्हांखे फुल इजाज़त था ॾियूं तव्हांखे जेको वणे करिणो आहे पढ़ाई बि करणी आहे पर असां तव्हां जाते किथे गॾु आहियूं पोइ थाणा हुजनि जेल हुजनि उन खां पोइ राति जा 3 थी वञनि तव्हां किथे बि परेशान न थियो असां हमेशह फ्रंट ते हूंदासीं तव्हां सां गॾु तव्हांखे घबराइणो बिल्कुलु बि न आहे तव्हां सिंधी संगत में गॾु हमेशह गॾु घबराइणो तव्हांखे आहे छो जो तव्हां उन्हनि जी आशे साबित करे ॾेखारी राति जो 1 बजे बग़ैर ॻाल्हि जे जेको आहे आईना थरथरे करे ॾेखारियो तव्हां जेको आहे वाकई जनरल बॉडी असेंबली जी सुजाॻ आहे ऐं सुजाॻ ऐं हीउ शेर पढ़ी पंहिंजी जॻह वठंदुसि ऐं हीउ शेर मां सिर्फ़ु पंहिंजे जूनियरनि खे डेडिकेट कान कंदुसि हीउ मां पंहिंजी एसएसआर खे डेडिकेट कंदुसि चेयरमैन तसवर हीउ शेर पूरी एसएसआर खे डेडिकेट थो करे असां सुरहाण जा गीसू सभा बणिजी संवारियूं था असां सुरहाण जा गीसू सभा बणिजी संवारियूं था कदा शबनम जे कतरनि खे निगाहनि सां सलाम आहियूं कदा शबनम जे कतरनि खे निगाहनि सां सलाम आहियूं न कंडनि खे था टीकारियूं न थूअर सां रखूं यारी न कंडनि खे था टीकारियूं न रखूं थूअर सां यारी असां राबेल जा नौकर ऐं गुलाब जा गुलाम तव्हांजे साम्हूं साईं चेयरमैन तसवर अब्बास सांगी पंहिंजा वीचार वंडिया ऐं साईं जिन मौज़ू खे बिल्कुलु जंहिंजे लाइ अॼु पार्टी रखी हुई बिल्कुलु कंक्लूड करे विया ऐं सम्झां थो त वधीक जूनियर्स खे कंहिं बि शइ जी परेशानी न थियणु घुरिजे हर महाज़ ते सिंधी संगत नमल अॻु भरियां रही हुई आहे ऐं रहंदी इंशाअल्लाह साईं जिन तव्हांखे हर शइ ॿुधाए विया ऐं मोहबत ऐं मींहं था अचनि ॿई ओचिता अहमद शाह इश्क बादशाह रात न ॾिसे ॾींहुं
छाकाणि ही मोहब्बत आहे मोहब्बत ऐं मींहुं हमेशा अगर ओचितो बि अची वञनि तो मसलो न आहे ही ॿई शयूं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि उन जे लाइ साईं अहमद शाह बादशाह चवनि पिया त नांग बि जिते नेरा न वञनि निपजे उते नींहं शौक़ वारनि खे शींहं कीअं न झलींदो कॾहिं इन लाइ हिते अवां आज़ादु आहियो अव्हांखे जेको बि कुझु करिणो आहे जीअं साईं पिणु चयो ख़ुदि मुख़्तियार आहियो ऐं जेके तव्हांजा मैंडेटेड रोल आहिनि उन्हनि ते तमामु घणो ध्यानु ॾियो सोशली पिणु छाकाणि त हींअर 65% जेका यूथ आहे पाकिस्तान जी मोबिलाइज़ बिल्कुलु घटि आहे इन में असांजे नमल में जेको आहे सो रिसर्च PhD स्कॉलर्स पिणु ॻाल्हाए विया हुया इलाही दोस्त आहे ऐं असांखे पिणु इन में ज़रूरत आहे अलाह पाक रुगो असांखे मस्जिदनि ताईं महदूद इबादत लाइ पैदा कोन कयो आहे ऐं अव्हांखे हिन काइनात में अचण जे लाइ अव्हांखे हर उहा शइ ॾिनी आहे ऐं अव्हां आज़ादु आहियो ऐं अव्हां करे सघो था त प्रोग्राम इख़्तिताम ते पहुतो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं उमेद आहे अव्हां एंजॉय पिणु कयो हूंदो आख़िर में लंगर जो प्रोग्राम रखियो वियो आहे कैबिनेट जे तरफ़ां अव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त ईअं ई डिसिप्लिन जे मुज़ाहिरे में वेठा रहंदा हिते अव्हांखे मानी ॾिनी वेंदी ऐं बिल्कुलु हिते अव्हां जे लाइ लास्ट में होजमालो थींदो ऐं DJ नाइट जो पिणु प्रोग्राम आहे अव्हां हिते वेठा रहंदा साईं कैबिनेट पिणु हिते वेठी रहंदी ऐं हिकु दफ़ो ॿीहर जेकॾहिं अव्हां प्रोग्राम एंजॉय कयो आहे त कैबिनेट जे लाइ एक्सीलेंसी एक्स चेयरमैन साईं अयाज़ कलोड़ो साहब जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि